दोस्तों आख़िरकार आज़म मैंगल जी एंट्री थी चुकी है। तव्हां ॾिठा शुरू में मेकिंग वीडियो ॾिठा, ही साम्हूं तस्वीरूं ॾिसी सघो था। आज़म मैंगल जी कल ॾियारे ज़बरदस्त शूटिंग कई वई। काफ़ी सीन आज़म मैंगल शूट कया। छो त मां तव्हांखे ॿ ॾींहं पहिरियों ई ॿुधायो त हाणे जेका शूटिंग रही आहे उहा आज़म मैंगल जी रही आहे। तमामु जल्द आज़म मैंगल ईंदो ऐं पंहिंजा सभई ड्रामे जा हिकु मन ॿ स्पेलनि जा हिकु मन सीन शूट कराए वेंदो। तव्हां ॾिठो आज़म मैंगल जा सुठा सीन शूट कया विया ऐं उनजो लुक बि ज़बरदस्त हुयो ऐं गले में जेको आहे हिकु कारे कलर जो टुवाल ऐं अहिड़े हिसाब सां कपिड़े जो लुक बि बहितरीनु हुयो। ऐं एजाज़ मल्हार पुलिस जो करेक्टर ऐं कुझु आज़म मैंगल जा साथी बि ॾेखारिया विया हथियारनि सां। ख़ुदि आज़म मैंगल खे बि हथियार खयल आहिनि हिन ड्रामे में। इन जो मक़सदु इहो आहे त आज़म मैंगल बि हिकु बाग़ी जो किरदारु निभाए रहियो आहे या जेको आहे न हीरो ऐं बाग़ी साॻी ॻाल्हि हूंदी आहे। अहिड़े क़िस्म जो किरदारु निभाए रहियो आहे पंहिंजे गैंग सां गॾु। होॾां जेको आहे ओठे जी गैंग आहे, होॾां वरी वॾेरा बि आहिनि। अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त हिन ड्रामे जो लुक ॾेखारियो वियो आहे। हीउ ड्रामो बहितरीनु दोस्तो कामयाबु थींदो। हिन में ज़हर ज़िंदगी वांगुरु जेको करेक्ट लुक त ओड़ो ॾेखारियो वियो आहे आज़म मैंगल जो, पर हिते करेक्टर अलॻि आहे। बाक़ी हीउ ड्रामो वॾो कामयाबु थींदो दोस्तो। इन ख़ुशी में असांजे यूट्यूब चैनल शाहिद कोसो व्लॉग खे सब्सक्राइब कंदा ऐं पेज खे फॉलो ऐं लाइक कंदा।